वेलकम बैक नाज़रीन। बुलेटिन जी बाकायदा शुरुआत कंदासीं अहम ख़बर सां। बदीन ज़िले जे इलाइक़े खोरवा वेझो बहादुरबाग शाख के RD20 वटां 30 फुट घारो पइजी वियो। 10 खां वधीक ॻोठ ऐं 900 खां वधीक एकड़नि ते बीठल सारियालो फ़सुलु ॿुॾी वियो आहे। ॻोठाणा बेयारो मददगार वेठल आहिनि, जॾहिं त पंहिंजी मदद पाण तहत घारो बंदि करण में मसरूफ़ आहिनि। अहम ख़बर आहे, बदीन ज़िले जे इलाइक़े खोरवा वेझो बहादुर शाख के RD20 वटां 30 फुट घारो पइजी वियो आहे। 10 खां वधीक ॻोठ ऐं 900 खां वधीक एकड़नि ते बीठल सारियालो फ़सुलु ॿुॾी वियो आहे। ॻोठाणा बेयारो मददगार वेठल आहिनि, पंहिंजी मदद पाण तहत घारो बंदि करण में मसरूफ़ आहिनि। अहम ख़बर आहे, बदीन ज़िले जे इलाइक़े खोरवा वेझो बहादुरबाग शाख के RD20 वटां 30 फुट घारो पइजी वियो आहे। 10 खां वधीक ॻोठ ऐं 900 खां वधीक एकड़नि ते बीठल सारियालो फ़सुलु ॿुॾी वियो आहे। ॻोठाणा बेयारो मददगार वेठल आहिनि, पंहिंजी मदद पाण तहत घारो बंदि करण में मसरूफ़ आहिनि।